साल 13 साल 15 साल जी छोकिरियूं छो इश्क में पवनि थियूं, हालांकि इहा उमिरि न आहे। असीं प्यार जे पढ़ण जे ख़िलाफ़ न आहियूं। अगरि असांजी छोकिरी 18 साल खां वॾी उमिरि जी आहे, पंहिंजो बुरो भलो सम्झी सघे थी, उहा अगरि कंहिं बि मुस्लिम छोकिरे सां शादी करे थी, असांखे कोई बि एतिराज़ न आहे। जॾहिं पाकिस्तान ठहियो त बेसिकली असीं जेके सिंधी आहियूं उहे पंहिंजी धरती माता छॾण लाइ तयारु न हुयासीं ऐं असीं पाकिस्तान में शुमार थियासीं। पाकिस्तान खे असां दिलि सां क़बूल कयो, पर पाकिस्तान असांखे दिलि सां क़बूल छो न पियो करे? जीअं त असांजी कम्यूनिटी हिंदू कम्यूनिटी जी छोकिरियुनि जो जबरन मज़हब तब्दील जो हिकिड़ो मुसलसल सिलसिलो जारी है। मियाँ मिठू जहिड़ा बरजंद जहिड़ा जेके जबरन असांजी छोकिरियुनि जा मज़हब तब्दील करनि पिया, बेसिकली असीं उन्हनि जे ख़िलाफ़ आहियूं। असीं प्यार जे पढ़ण जे ख़िलाफ़ न आहियूं। अगरि असांजी छोकिरी 18 साल खां वॾी उमिरि जी आहे, पंहिंजो बुरो भलो सम्झी सघे थी, उहा अगरि कंहिं बि मुस्लिम छोकिरे सां शादी करे थी, असांखे कोई बि एतिराज़ न आहे। पर असांजी 10 साल 13 साल 15 साल जी छोकिरियूं छो इश्क में पवनि थियूं, हालांकि इहा उमिरि न आहे हे सभु कुझु सोचण जी। ही हिकिड़ो अहिड़ो दौरु हूंदो आहे जंहिंमें कुझु बि छोकिरियूं नथियूं बुरो भलो सम्झी सघनि। ऐं उनखां अलावा दुनिया लेवल ते कानून आहे त 18 साल खां घटि उमिरि जी छोकिरी न शादी करे सघे थी ऐं न ई मज़हब तब्दील करे थी। दुनिया जो कानून आहे ऐं उहो ई कानून पाकिस्तान में बि लागू आहे, पर उहे कानून असां लाइ छो कोन्हनि? हिकिड़ी ॻाल्हि त इहा। ॿई ॻाल्हि त जॾहिं पाकिस्तान ठहियो त बेसिकली असीं जेके सिंधी आहियूं उहे पंहिंजी धरती माता छॾण लाइ तयारु न हुयासीं ऐं असीं पाकिस्तान में शुमार थियासीं। पाकिस्तान खे असां दिलि सां क़बूल कयो, पर पाकिस्तान असांखे दिलि सां क़बूल छो न पियो करे? असां सम्झूं था त असांखे लॾाइण जी त मुसलसल साज़िश आहे जेके असांजी छोकिरियुनि खे टारगेट करे। छो जॾहिं इज़त ते हमला थींदा आहिनि तॾहिं माण्हू पंहिंजी धरती छॾण लाइ बि तयारु थींदा आहिनि, लेकिन असां पंहिंजी धरती न छॾंदासीं। असां हिते ई रहंदासीं, मुसलसल जिदोजहद कंदासीं, पंहिंजे नियाणियुनि जो बि तहफ़ुज़ कंदासीं ऐं हक़ हासिलु कंदासीं।